सखर में रिपोर्ट करवाया हाफिज़ लाशारी। सखर के गौशाला मंदिर में हिंदू बिरादरी तरफा गीता सम्मेलन तकरीब मुनाक़िद की वई, जंहिंमें वॾे अंग में अक़ीदतमंदनि शिरकत कई। तकरीब में सिंध के इक़लियती मामलनि वारे सूबाई वज़ीर डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी ख़ास मेहमान तौर शिरकत कई। हिंदू पंचायत सखर तरफा सूबाई वज़ीर जो शानदार इस्तक़बाल किया वियो। उन मौके ते वज़ीर गौशाला मंदिर में तामीर थियल कृष्णा मंदिर जो बाक़ायदा इफ्तिताह पिणु कयो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा हिंदू बिरादरी लाइ ख़ुसूसी तौर ही मंदिर क़ाइमु कयो पियो वञे ऐं सिंध हुकूमत इक़लियतियुनि जे मज़हबी ऐं समाजी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ संजीदा क़दम खणी रही आहे। हिन वधीक चयो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वाज़े हिदायतूं ॾिनियूं आहिनि त सिंध में हिंदू बिरादरी समेत सभिनी इक़लियतियुनि जे हर मुमकिन मदद कई वञे। सूबाई वज़ीर मूजिबि ही सिंध जो हिकु वॾो मंदिर आहे। हिन वधीक चयो त सखर शहर में हिंदू बिरादरी लाइ केतिरनि ई तरक़ियाती मनसूबनि ते कमु जारी आहे, जिन जो मक़सदु मज़हबी सियाहत खे हथे ॾियणु इक़लियती बिरादरी खे बहितर सहूलियतूं मुहैया करणु आहे।